अपडेट कंदासीं पाठ शरीफ़ खां दादू केनाल मां अणॼातल शख़्स जो गलो कपियल लाश हथ। पुलिस न पहुचण सबब लाश कलाकनि ताईं पाणी में ई मौजूद रहियो। अवांखे अपडेट कयूं पिया। मक़तूल जो गलो कपियल ऐं जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे सुञाणप न थी आहे। वाक़े बाबति जांच कई पई वञे। अपडेट कंदासीं पाठ शरीफ़ खां दादू केनाल मां अणॼातल शख़्स जो गलो कपियल लाश मिलियो आहे। पुलिस न पहुचण सबब लाश कलाकनि ताईं पाणी में ई मौजूद रहियो। मक़तूल जो गलो कपियल ऐं जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। पुलिस जो चवणु आहे सुञाणप न थी आहे। वाक़े बाबति जांच कई पई वञे। अवां सां ख़बर शेयर कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे पाठ शरीफ़ मां दादू केनाल मां अणॼातल शख़्स जो गलो कपियल लाश हथ आयो। पुलिस न पहुचण सबब लाश कलाकनि ताईं पाणी में ई मौजूद रहियो। पाठ शरीफ़ मां अवांखे अपडेट कयूं। दादू केनाल मां अणॼातल शख़्स जो गलो कपियल लाश हथ आयो आहे।